दरगाह नवाज शरीफ के 6 सजदा नशीन हजरत इमामुल आरिफीन ख्वाजा पीर हाजी अहमद जमा सिद्दीकी नक्शबंदी कुदसरा जिन जो 88 सालियानो उर्स मुबारक दरगाह नवाज शरीफ ते निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो, जंहिं में मुल्क जी कुंड कुर्छ खां दरगाह नवाज शरीफ जे मुरीदनि ऐं मोतकदनि वॾे तइदाद में शिरकत कई, जिन में पहिरें पंध काफ़िला पिणु वॾे तइदाद में शरीक थिया। उर्स शरीफ जूं तक़रीबात सुबुह जो फजर जी नमाज़ खां शुरू थियूं। ज़ोहर नमाज़ बैदि क़ुरान ख़्वानी ऐं तस्बीह बैदि हम्दो सना थी, जंहिं में पाक फ़ौज ऐं वतन अज़ीज़ जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। उर्स शरीफ जूं तक़रीबात मग़रिब नमाज़ ताईं जारी रहियूं, जॾहिं त उर्स शरीफ जा मुकमल इंतज़ामात मौजूदा सजदनशीन दरगाह नवाज शरीफ हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी नक्शबंदी जिन तरफ़ां कया विया। उन मौक़े ते आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह नवाज शरीफ बरेसगीअ जी नक्शबंदी सिलसिले जी वॾे में वॾी दरगाह आहे। अल्लाह जे वलियनि जे आस्थाने ते हाज़िरी ॾियण सां रूहानी सुकून मिले थो, जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां सिक्योरिटी जो बहितर इंतज़ाम कयो वियो। उर्स शरीफ ते आयल मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि लाइ लंगर सॼो ॾींहुं जारी रहियो। उर्स शरीफ जा इंतज़ामात संभालण में निशात तंज़ीम जमायत नवाज शरीफ, नाज़िर शागिर्द तंज़ीम निशात जमायत नवाज शरीफ ऐं निशात गर्ल्स विंग जमायत नवाज शरीफ जे उहिदेदारनि ऐं कारकुननि बख़ूबी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। नवाज शरीफ खां अलावा दरगाह शरीफ, हज़रत काज़ी अहमद ऐं इस्लाम क्लब कराची में पिणु उर्स शरीफ निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जॾहिं त हैदराबाद, सागर, नौशरो फिरोज़, लाड़काना, दादू, खंदाखा, बलोचिस्तान समेत मुल्क जी कुंड कुर्छ में पिणु उर्स मुबारक जूं तक़रीबूं थी गुज़रियूं। कैमरामैन समीर साहिल मेमण सां गॾु साहिल मेमण, सीनियर रिपोर्टर, लाइव न्यूज़ बदीन। डिजिटल मीडिया जे नए उभरंदड़ चैनल लाइव टीवी के पूरी सिंध मां रिपोर्टर घुर्जनि था। चैनल ज्वाइन करे पंहिंजे इलाइक़े जे बेसहारा आवाम जी ख़िदमत करे सघो था। पढ़ियल लिखियल सहाफ़त सां दिलचस्पी रखंदड़ हज़रात ॾिनल व्हाट्सएप नंबर ते पंहिंजी डेटा मोकिले सथ में शामिल थी सघनि था।